गुलपरी खे तव्हां विसारे छॾियो। गुलपरी खे वापसि करणो पवंदो त कूंज सां गॾु ऐं उन्हनि जो रुख कयो आहे। हुनखे तूं तलाक ॾेई छॾ। असल घर उहो आहे जिते तुंहिंजो निकाह थियो। बाबा ॻाल्हियुनि में वक़्तु लॻंदो। घर नाहे। तूं ऐं तुंहिंजो चाचो हितां ज़िंदा सलामत वञणु चाहियो था। तूं हिते? मां तोखे वठण जे लाइ आयो। मामूली सम्झी। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। हाणे जॾहिं मुराद खे ख़बर पवंदी त गुलपरी खे सोडल वठी वियो त एॾो गुस्सो कंदो ऐं मारण ते तयारु थी वेंदो सोडल खे। सोडल वरगलाए करे गुलपरी खे वठी वेंदो, पंहिंजूं क़समूं ॾींदो, मोहबत जूं क़समूं ॾींदो। हाल तोखे होॾे छॾे अचां, अगरि तूं मुंहिंजी ॻाल्हि न मञंदी मूंसां मोहबत बि न कंदी आहे न, पोइ तूं मुंहिंजी ॻाल्हि मञ। अॻे बि तूं मुंहिंजी निकाह ते जेको राज़ी थी, हाणे बि राज़ी थी, चाचे खे बचायूं। नेठ जेको आहे गुलपरी राज़ी थी वेंदी ऐं हितां वठी वेंदो उन खे। ऐं हिते वॾो फॾो पवंदो मुराद खे। जीअं ख़बर पवंदी मुराद सोडल ते सफ़ा ईअं छितो थी पवंदो। होॾां राज़न ऐं ककर वारा बि जेको आहे सोडल सां गेम खेॾंदा, उन खे लालच ॾींदा त असां चाचो तुंहिंजे हवाले कंदासीं, तूं असांजी शर्त मञ ऐं कुंज बि असांजे हवाले कर, गुलपरी बि। अहिड़े हिसाब सां दोस्तो वरी गेम खेॾंदा। वरी हिते जेको आहे सोडल इहो सोचे वेंदो त मां उन्हनि सां गेम खेॾां थो, हो वरी हिन सां गेम खेॾंदा। हाणे इन्हनि मां हिकिड़ो न हिकिड़ो गेम मां फासंदो। सोडल जे दिमाग़ में इहा हूंदी त मां चाचो बि छॾाए वेंदुसि, गुलपरी बि न ॾींदुसि, इन्हनि खे मतिलबु बहानो ठाहींदो हिकिड़ो। लेकिन ईअं न थींदो। होॾो रहज़न बि वॾो शातिर माण्हू आहे ऐं हेॾा गुलपरी मना कंदी मां तोसां नथी हलां। अहिड़े हिसाब सां घणो गंद थियण वारो आहे ड्रामे में दोस्तो। जीअं जीअं अॻिते वधंदो वेंदो तीअं तीअं सोडल जेको आहे ड्रामो, सोडल जी इज़त किरंदी वेंदी रहज़न जे पंहिंजे सोटनि जे नज़रनि मां। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अल्लाह हाफ़िज़।